अॼु औरतुनि जो आलमी ॾियारो मल्हायो पियो वञे, पर सिंध जूं औरतूं केतिरनि ई मसइलनि जो शिकार आहिनि। 8 मार्च खे औरतुनि जो आलमी ॾियारो करे मल्हाइण जो सिलसिलो 1914 ईस्वीअ में शुरू थियो। दुनिया जे तक़रीबन सभिनी मुल्कनि में उहो ॾियारो मुख़्तलिफ़ तरीक़नि सां मल्हायो वञे थो। पाकिस्तान में बि हर साल औरतुनि जे आलमी ॾियारे ते रैलियूं कढी सेमिनार ऐं मुख़्तलिफ़ तक़रीबूं कोठाए उहो ॾींहुं मल्हायो वेंदो आहे। पर पोइ बि असांजे समाज में औरतुनि सां अण बराबरी वारो नाकारा रवैयो ख़त्म नाहे थी सघियो। औरतुनि जा कारे इल्ज़ाम हेठि क़त्ल, लॼालठ, मौसूम नींगरियुनि सां ज़्यादती ऐं संग चटी ॾियण वारा वाक़िया रिपोर्ट थींदा रहनि था। पाकिस्तान में ऑफिसुनि ऐं तइलीमी इदारनि समेत मुख़्तलिफ़ हदनि ते औरतूं हरासमेंट जो शिकार पिणु थियनि थियूं। केतिरियूं अताब जो शिकार औरतूं पंहिंजूं नौकरियूं तोड़े तइलीम छॾण ते मजबूर थी वञनि थियूं। समाज जे तरक़ी पसंद तोड़े सुञाण धुरियुनि जूं कोशिशूं, रैलियूं, लेक्चर, मेड़ाका ऐं सेमिनार औरतुनि खे उन्हनि मसइलनि मां मुकमिल छुटकारो न आहिनि ॾियारे सघियूं। अॼु बि सिंध जे ॿाराड़ी इलाइक़नि में घर जे कमकार खां वेंदे ज़मीन जो कमु वठण बावजूद बि औरत खे तशदद जो निशानू बणजण समेत मुख़्तलिफ़ मसइलनि जो शिकार आहे। औरतुनि जे नेणनि मां वहंदड़ लुढ़क इंसाफ़ जे राहुनि में भटकंदे मायूसियुनि नाउमेदीअ जे चोले में पिसी जज़ब थी वञनि था। ज़रूरत उन ॻाल्हि जी आहे त मुल्क जी अधु आबादी औरत जी अज़मत ऐं उन जी बराबरी वारी हैसियत खे तस्लीम कंदे मर्दनि सां गॾु बीहारण ताईं समाज में बहितरी न अची सघंदी।